अस्सलाम वालेकुम। मीरपुर जी यातल सुञातल मशहूर शख्सियत सहाफ़ती शख्सियत नसरुल्लाह गडानी साहब असां सां मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भोतारनि वॾेरनि जे ख़िलाफ़ सख़्तु ज़बान इस्तेमालु कंदा हो, कॾहिं मौत जो ख़ौफ़ न थियो तव्हांखे? तव्हांखे धमकियूं त मिलंदियूं हुयूं, रिश्वत जी तव्हांखे कॾहिं ऑफर थी? भोतारनि वॾेरनि जे ख़िलाफ़ सख़्तु ज़बान इस्तेमालु कंदा हो, कॾहिं मौत जो ख़ौफ़ न थियो तव्हांखे? मौत जो ख़ौफ़ घटि में घटि ईमान वारे खे त न थियणु घुरिजे। अदा रिश्वत जी तव्हांखे कॾहिं ऑफर थी? हर रोज़ ऑफर थिए थी, हर रोज़ हिकिड़ा पैकेज खुलियल हूंदा आहिनि मुंहिंजे लाइ। डायरेक्टली कोई रिश्वत जो मूंखे ऑफर बि नथो करे सघे, अनडायरेक्टली दोस्तनि जे थ्रू हर रोज़ थिए थी। मीरपुर माथेले में या घोटकी में जेकी बजट ठहे थी, मिनिस्ट्री साईं बारी खान जे हथ में आहे, तव्हां छा था सम्झो करप्शन थोड़ी घणी थिए थी? जेका मिनिस्ट्री अब्दुल बारी पिताफी साहब वटि आहे, उहा असल मिनिस्ट्री जो मालिक जेका मालिक आहे फिरयाल टालपुर साहिबा आहे। पोइ इन्हनि ॿिन्हिनि जो हिसो पती आहे। तक़रीबन 95% इहा बजट लाइव स्टॉक जी, फिशरीज़ जी हड़प थियो वञे थी। हाणे इंकशाफ़ात बि थिया आहिनि कुझु करप्शन जे हवाले सां, तव्हांखे थोड़ी घणी मालूमात आहिनि? कहिड़े हवाले सां? इंकशाफ उन खे चइबो आहे जेका का नई ॻाल्हि हुजे। ही त पीपल्स पार्टी वारा ॼातल सुञातल आहिनि, असुल खां करप्ट आहिनि, असुल खां 100 सैकड़ो हड़प करण वारा आहिनि। इंकशाफ़ात मुंहिंजे नज़र में तिन खे इंकशाफ़ात न चइबो आहे। तव्हां अलाए कहिड़े हवाले सां चवणु चाहियो पिया, थोरो क्लियर? मां इहो सम्झां थो त हाणे जेको आहे माड़ी गैस जा कुझु पैसा मिलिया असांखे, डेवलपमेंट फंड्स जंहिंखे चऊं, उन में करप्शन जा कुझु असांखे जेको सबूत मिलिया आहिनि, उन ते तव्हां सम्झो था कार्रवाई थींदी का? सबूत उहे शायदि मां ओपन कया आहिनि, शायदि मां उहे पब्लिक कया आहिनि। उहे 100% पैसा 95% पैसा हड़प थी विया आहिनि। कार्रवाई थियणु नामुमकिन आहे। इहे जेके पैसा हड़प थिया आहिनि, चूंडियल नुमाइंदनि असां जन कया आहिनि। MNA मोहम्मद बख्श महार, MNA ख़ालिद अहमद लुंड, MPA अब्दुल बारी पितावी ऐं ॿिया जेके PP जा अॻुवान या नुमाइंदा आहिनि, उन्हनि DC घोटकी जे मार्फत हेल्थ डिपार्टमेंट, DHO हेल्थ, पब्लिक हेल्थ जो जेको इंजीनियर आहे मेहरदास, या बिल्डिंग्स जो जेको इंजीनियर आहे ज़िले जो ज़ैनुल आबदीन घुमरो, ऐं ॿियनि कामरनि मार्फत इहे 95 पैसा हड़प कया विया आहिनि, जेके मां पब्लिक बि कया आहिनि। काल बि कुझु लिस्टूं रखियूं हुयूं। अॻु में 3 ॾींहं, 4 ॾींहं, 5 ॾींहं, 8 ॾींहं, 10 ॾींहं अॻे मां उन्हनि जूं शाहिदियूं तव्हांखे रखंदो वियुमि। हीअ एतिरा पैसा, हीअ एतिरो बजट, उहे हड़प थी विया आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ कॾहिं बि का कार्रवाई न थींदी। इन लाइ कार्रवाई न थींदी जो वफ़ाक़ी हुकूमत बि इन्हनि जी आहे, सूबे जी हुकूमत बि इन्हनि जी आहे, जेका मथे बिज़नेसमैन वेठा आहिनि उन्हनि सां मैच फिक्स आहे। तॾहिं ई चलो उहो वरी जेकॾहिं तव्हां सवाल कंदो त उनजो जवाबु वरी अलॻि ॾींदासीं। अच्छा, इहो ॿुधायो त सहाफ़त ते हमेशह वार थिया आहिनि, हुकूमत तरफ़ां, अमूरनि तरफ़ां दॿायो वियो आवाज़ खे, सहाफ़ती आवाज़ खे। तव्हां ते बि दहशतगर्द लॻो त कोन था बज़ाहिर? मूं ते घटि में घटि 12-13 केस दाख़िल थिया आहिनि। तव्हांखे रिसेंटली जेको हाणे FIR थी आहे, तव्हांखे उहो यादि हूंदो। बुज़दिल माण्हू हमेशह ईअं कंदो आहे, उहो हुकुमरान हुजे, उहो वॾेरो हुजे, भोतार हुजे। हाणे मुंहिंजे इन केस जे मामले में सभई वक़्त जा फ़िरौन हिकु पेज ते हुया। जेके ताक़तवर तरीन धुरियूं जेके हुयूं ज़िले जूं, सभु हिकु पेज ते हुयूं। पर शायदि ग़रीबनि जूं दुआऊं, शायदि रब जो मूंसां साथ, इन जे लाइ रिमांड दौरान मूंखे आज़ादु कयो वियो। इहो ॿुधायो त घोटकी जी आवाम खे का ज़ाती ना यूनिवर्सिटी मिली, ना को सुठी अस्पताल मिली। गंबट अस्पताल जंहिंखे GIMS चयो वियो तो कैंपस अचे थो असां वटि, उनजी छा सूरत हाल आहे? तव्हां नथा सम्झो ना इंसाफ़ी आहे असां? मुर्दा क़ौमनि सां अहिड़ियूं ज़्यादतियूं थियण का वॾी ॻाल्हि न आहे। असां जॾहिं यूनिवर्सिटी घुरूं ई कोन था, असां जॾहिं इन्हनि चूंडियल नुमाइंदनि थापियल हुकुमराननि जो रस्ता रोक ई नथा कयूं, असां पंहिंजा हक़ छिनण त पंहिंजी जाइ ते घुरण जेतिरी सलाहियत नथा रखूं, इन सूरत में ही तबाही, ही तइलीमी इदारनि खां महरूम रखणु, जेके ऑलरेडी अॻु में मौजूदु आहिनि उन्हनि खे तबाह करणु, सिहत शोबे खे तबाह करणु, इहा का वॾी ॻाल्हि न आहे। बाक़ी GIMS जी का यूनिट अचणी आहे, इन हवाले सां यूनिट ऑलरेडी मौजूदु आहे DHQ अस्पताल में, जंहिं अस्पताल जी सालियाना 40 करोड़ रुपया बजट आहे। GIMS जे हवाले सां मां चवां पियो, DHQ अस्पताल 100 बेडनि जी अस्पताल आहे, ज़िले जी सभ खां वॾी अस्पताल आहे, जंहिंजी 40 करोड़ रुपया बजट आहे, जिते मेडिसन न आहे, मेडिसन न आहे, जिते ॿारनि खे नेबुलाइज़ करण वारे इन जो मटीरियल कोन्हे,
सेकड़ा डॉक्टर जेके हाउस जॉब करे आहिनि उन्हनि खे मुक़ररु कयो वियो आहे। केतिरा ई स्पेशलिस्ट डॉक्टरनि जा असां वटि जेका वैकेंसी हुई उहा जीअं जो तीअं ख़ाली आहे। कार्डियो दिलि वारे शोबे में हाल कोन्हे, एमरजेंसी में हाल कोन्हे, मतिलबु मुकमल तबाही आहे। आर्थोपेडिक जो मसइलो आहे, न्यूरो सर्जन जो मसइलो आहे। उनखां अलावा अखियुनि जो डॉक्टर, हड्डी जो डॉक्टर, मतिलबु का बि स्पेशलिस्ट डॉक्टर कोन्हे, मतिलबु मुकमल तरह भींग आहे। मतलब असां ईअं चऊं त गैर फ़ाल पई आहे अस्पताल, न हुजणु बराबरि आहे। कोई शइ, कोई सहूलियत आम माण्हू खे नथी मिले। छा त मुस्तक़िल हल छा आहे इन शइ जो? असां अगरि तव्हां को सलाह वठूं या घोटकी अवाम खां मतिलबु चाहे थी त मतिलबु कोई मुस्तक़िल हल हुजे, असांजे मसइलनि जो हल हुजे। मुस्तक़िल हल इहो आहे जो हिकु त पंहिंजा हक़ सुञाणियो, अवाम जा हक़ कहिड़ा आहिनि। ॿियो हक़ गसब करण वारनि जी रस्ता रोकियो। जेकॾहिं कंहिं सां ज़्यादती थिए थी उन सां पाण सभ खे गॾु बीहणु घुरिजे, तॾहिं असांजे मसइलनि जा हल थींदा। इहे जेके मर्सिडीज़, निसान या रेंज रोवर गाॾियूं ख़रीद कयूं वेठा आहिनि, इहे भोतार चूंडियल नुमाइंदा असांजे बजट मां, असां अवाम जे पैसनि मां इन्हनि जो हिते गिरेबान पकिड़े घटि में घटि एतिरो असां में अहलियत हुजणु घुरिजे। सभु गॾिजी उन खां पुछा कयूं जो असांजी बजट तव्हां किथे ख़र्च कयो था, असांखे सहूलियतूं छो नथा ॾियो। जेसि ताईं इन्हनि जी रस्ता रोक न थींदी तेसि ताईं इन मसइले जो हल नामुमकिन आहे। क़ौम जो बेदार थियण बि ज़रूरी आहे। उनखां अलावा मक़ामी जेकी इंडस्ट्रियूं आहिनि असां वटि, फैक्ट्रियूं आहिनि, हर आम ऐं ख़ासि माण्हू उन्हनि सां शिकवा आहे, शिकायत आहे त ॿाहिरियां माण्हू अचनि था। छा असां वटि एहलियत न आहे? असां वटि एतिरी अहलियत आहे जो FFC वारनि खां ॿियनि सनती इदारनि खे हमेशह मां चैलेंज कंदे तव्हां ॾिठो हूंदो मूंखे, जो अचो जेके तव्हां भर्ती कयो था इंजीनियर, उहे असांजे इंजीनियर सां गॾु विहारियो, उन्हनि जो मुक़ाबिलो करायो। जेकॾहिं असांजो इंजीनियर बेरोज़गार, जेको बुख ऐं बदहाली जो शिकार आहे, जेको फौजी फर्टिलाइज़र या एंक्रो या माड़ी पेट्रोलियम या OGDCL जे दीवार सां गॾु उनजो घर आहे, उन सां मुक़ाबिलो त कयो। पोइ जेकॾहिं असां अहल साबित न थियूं, पोइ बक़ाया बि असांजा मक़ामी माण्हू तव्हां भले कढी छॾो। असां वटि एतिरी अहलियत आहे जेका तव्हांजी सोच आहे, पर हिकिड़ी सोची सम्झी साज़िश आहे। सिंध धरती ते उन्हनि खे सिंध धरती खपे, सिंध जा वसीला खपनि, सिंध जो तेल ऐं गैस खपे, सिंध जूं ज़मीनूं खपनि। उन्हनि खे न सिंध जा जजिस खपनि, न उन्हनि खे सिंधी घुरिजनि, न उन्हनि खे सनती इदारनि में को सिंधी घुरिजे। अदा ये ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु बराबरि आहे। हाल ई में असां वटि डाकू राज चइजे, धाड़ेलनि जो राज चइजे। तव्हां उनजे हक़ में हो, धाड़ेलनि जे हक़ में या उन्हनि जी मुखालफ़त कंदा हो? को बेज़मीर शख़्सी हूंदो जेको इन्हनि रहज़ननि जेके असांजे बच्चनि खे अगवा करनि था, असांजे औरतुनि खे अगवा करनि था, तशद्दुद करनि था, अल्लाहु अकबर, ज़ना करनि था असांजे ॿारनि सां, असांजे जवाननि खे, असांजे ऑफिसरनि खे शहीद करनि था। अहिड़नि जो भर बेज़मीर सॉरी बेगैरत माण्हू ई वठंदो। अदा छा था सम्झो असांजे न आहे पुलिस फोर्स में एतिरो दम न आहे या एतिरी ताक़त न आहे जो ऑपरेशन कामयाब ऑपरेशन ई थिए? कोई एतिरी अहलियत न आहे, मुख़लिसी न आहे, पुलिस ऑफिसरनि में मुख़लिसी न आहे, अहलियत एतिरी न आहे। जेकॾहिं एग्ज़ाम्पल मां इनखे सुठो नथो चवां SP तनवीर तुनियो खे, जेकॾहिं हू SP ऑपरेशन करणु चाहे थो त उनखे साथ ॾियण वारा अहलकार ऐं ऑफिसर घुरिजनि जेके बाहिमत न आहिनि, जेके बुज़दिल आहिनि, जेके हमेशह ख़ौफ़ज़दा आहिनि, जन जे करे ऑफिसरनि खे नुक़सानु थिए थो, असां अवाम खे नुक़सानु थिए थो। हाणे RRF वारनि खे बि विहारियो वेठा आहिनि ऑपरेशन लाइ, ॿियनि खे विहारियो स्टैंड बाय रखियो वेठा आहिनि, पर को बि ऑपरेशन असां वटि कोन्हे। माण्हू खॼण जो, अगवा करण जो सिलसिलो जीअं जो तीअं बरक़रार आहे। जेका घोटकी पुलिस ऑफिसरनि जी, इज्तिमाही तौरु घोटकी पुलिस जे ऑफिसरनि जी नाअहली आहे। अदा अच्छा, तक़रीबन सुवाल थी चुका आहिनि। आख़िरी सुवाल तव्हां कंदुमि, सियासी तौरु कहिड़ी पार्टी खे सपोर्ट कंदा हुआ? हर माण्हू हिकिड़ो रखंदो आहे, पंहिंजो नज़रियो रखंदो आहे। तव्हां कंहिंखे सपोर्ट कंदा? मां क़ौम परस्त पार्टियुनि खे सपोर्ट कंदो आहियां, क़ौम परस्त पार्टियुनि खे। अच्छा, क़ौम परस्त पार्टियूं हुजनि जेके सिंध जे लाइ या सिंध जे हक़ूक़ जे लाइ ॻाल्हाइनि या पंहिंजी क़ौम जे हक़ूक़ जे लाइ, मां उनखे ई सपोर्ट कंदो आहियां, कंदो रहंदुमि। पॉलिटिकल पार्टी, पीपल्स पार्टी, PTI या जेके वफ़ाक़ीअ में वेठा आहिनि उनखां अलावा इहे हाणे तव्हांजी मुंहिंजी स्पीच डिघी न थी वञे,
हाणे इहे तव्हां बल्दियाती इलेक्शन में मां इन्ही मौज़ू ते हिकिड़ो ॿियो मौज़ू आणियां थो। बल्दियाती इलेक्शन में तव्हां ॾिसंदो 32 खां 33 सैकड़ो वोट कास्ट थियो आहे टोटल, पीपल्स पार्टी खे, ॿियनि खे, टिनि खे। हिते जेके मुल्क जा मालिक वेठा आहिनि, जेके रियासत जा ठेकेदार वेठा आहिनि, उन्हनि असांजे मथां पीपल्स पार्टी खे थोपियो आहे। ही थापियल हुकूमत आहे, न कि इलेक्ट थियल हुकूमत आहे। उन्हनि जी ठेकेदारनि जी पंहिंजे मफ़ादनि जे करे पीपल्स पार्टी खे इक़्तदार में आणे असांजो इस्तेहसाल कयो पियो वञे। असां भले वोट कास्ट न बि कयूं था, पोइ बि उहे कामयाबु थियो था वञनि। इन जे लाइ अहिड़ी कंहिं बि पार्टी खे फ़िलहालु त मां सपोर्ट नथो कयां। हा, जेकॾहिं का बहितर पार्टी मूंखे नज़र आई, पोइ थी सघे थो मां उनखे सपोर्ट बि कयां।